उरड़ी ऐं रुबेला के फैलाव के रोकण लाइ जिमखाना क्लब शिकारपुर में सेहत खाते पारां जागृता सेमिनार मुनक़िद करे जहाज़ चौक ताईं रैली कढी वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर काशिफ नबी खोड़ो, DHO डॉक्टर आशिक शेख, डॉक्टर नूरदीन अबड़ो, लेडी हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ, तालीम खाते के नुमाइंदनि समेत शहरियनि शिरकत कई। यानी 3 साल अॻु थी हुई ऐं उन खां बाद में वरी हाणे हीअ 3 साल थी चुका आहिनि त हाणे हीअ ॿी कैंपेन थिए थी पई। अदरवाइज़ हीअ जेका मीज़ल्स जी जेका वैक्सीन आहे उहा रूटीन इम्यूनाइज़ेशन जो हिसो आहे, यानी माण्हुनि खे जेको आहे सो उहो असांजे मुख़्तलिफ़ जेके फिक्स साइट्स आहिनि, वैक्सीनेशन सेंटर्स आहिनि। कैंपेन उरड़ीअ जे ख़िलाफ़ु आहे ऐं 15 तारीख़ खां शुरू थींदी, 27 तारीख़ ताईं हलंदी। दुनिया जीअं मां अॻु में चयुमि त दुनिया हाणे बचाव जी तरफ़ थी वञे बजाए इलाज जे। इलाज जीअं न थिए, असांजा माण्हुनि में अञा अवेयरनेस न आहे। असां कोशिशि कयूं था त माण्हू सभु अवेयर थियनि ऐं हिन जो को अहिड़ो को ख़ासि इलाज न आहे, बसि इहो आहे त बचाव जो टुको जंहिं ॿार खे लॻंदो उहो ॿारु हिन बीमारीअ खां बची वेंदो। मीज़ल्स रुबेला जी मास कैंप थिए थी। इहा सॼी दुनिया में मीज़ल्स रुबेला बीमारी आहे, मीज़ल्स उरड़ी आहे, जंहिं बीमारीअ जे ख़िलाफ़ु टुका हया वेंदा त जीअं असां वटि सॼे मुल्क में आउटब्रेक न थिए। सेमिनार में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त उरड़ी ऐं रुबेला खे ख़त्म करण लाइ सेहत खाते समेत समाज जे हर फ़र्द खे किरदारु अदा करणो पवंदो। कैमरामैन रफ़ीक मंसूर सां गॾु सारंग बप्पड़, सिंध TV न्यूज़, शिकारपुर।